नाज़रीन, बाइक हलाईंदी आहियां त छोकिरा कढ पइजी वेंदा आहिनि। पाकिस्तानी अदाकारा सना नवाज़ चयो आहे त हिन खे मोटरसाइकिल हलाइण जो घणो शौक़ु आहे, पर जॾहिं हूअ हेवी बाइक हलाईंदी आहे त छोकिरा हिन जे कढ पइजी वेंदा आहिनि। अदाकारा सना नवाज़ ताज़ो ई ख़ानगी टीवी चैनल जे प्रोग्राम में शिरकत कई, जिते हिन फिल्मुनि, ड्रामनि ऐं पंहिंजे हेवी बाइक जे शौक़ बाबति ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणु हो त खेसि हेवी बाइक हलाइण जो घणो शौक़ु आहे। उन दौरान केतिरा ई भेरा किरी बि पई आहियां। सना नवाज़ चयो त हिन वटि फीट बाय हेवी बाइक आहे, जेका तक़रीबन 50 लख रुपयनि जी आहे। हेवी बाइक हलाइण दौरान मज़ा या वाक़ियो ॿुधाईंदे अदाकारा चयो त हिकु ॾींहुं संदसि बाइक जे पुठियां 2 कुता लॻा हुआ। हिन चयो त डिफेंस फेज़ 8 में बाइक हलाए रही हुयसि। उन दौरान 2 कुता मुंहिंजे कढ पइजी विया ऐं खॾ में किरंदे किरंदे बची वियसि। अदाकारा ॿुधायो त जॾहिं आउं बाइक हलाईंदी आहियां त घणो करे मुंहिंजी गाॾी पुठियां हूंदी आहे। उन जो सबबु इहो आहे जो छोकिरा कढ लॻी पवंदा आहिनि। सना नवाज़ जो चवणु हो त बाइक हलाईंदे जॾहिं मुंहिंजे कढ छोकिरा पइजी वञनि त पोइ सोचियो त आम छोकिरियुनि सां छा थींदो हूंदो।